अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में मां आहियां तव्हांजी मेज़बान रुख़सार पंवर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तजनिकार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि हर अंगारी अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे हमारे रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। सर, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में कुझु ॾींहं जे झड़पनि बाद कतर ऐं तुर्की जे टाकरे सां जंग बंदी थी वई आहे। इन बाबति छा चवंदव? इहो पहिरियों दफ़ो कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि त जेको आहे सो तव्हांजो पाड़ेसिरी ॾाढो आम आहे, दोस्त आहे त असिट आहे, जेकॾहिं इन बिटवीन आहे या उनखां दुश्मन आहे त नुक़सानु आहे। अफ़गानिस्तान हिन ख़िते जे लाइ तारीख़ी तौर ते हमेशह ख़तरो रहियो आहे। सिंधीअ में चवणी आहे जॾहिं तॾहिं सिंधड़ी तोखे कंधार खां लोॾो, हा सिंधी में चवणी आहे। उनजो रीज़न आहे त तारीख़ी तौर ते अमन शाह अब्दाली ऐं नादिर शाह इहे ॿ हूंदा। पोइ हिकिड़ो पहिरीं नादिर शाह अची लुटे फिरे वेंदो मीरनि ऐं कलोड़नि खे, वरी पोइ हुनजो ॿियो नाइबु हुयो अमन शाह अब्दाली ग़ालिबन, उहो वरी अची उहो फिरंदो, सो इहे अची फुरे हलिया वेंदा। पोइ असां वारा इहे हुकुमरान वञी उमरकोट में लिकंदा, वञी कुंड उस ताईं वञी पहुचंदा आहिनि, पैसा वठी पोइ वेंदा। पर हितां खां जीअं निकिरंदा हुतां अफ़गानिस्तान मां या कंधार मां या परियां जेको जितां निकिरंदा उतां ईंदा त पोइ इहो सभिनी जे लाइ पहिरीं नियापो मोकिलींदा, विड़ी थो त विढ़ंदासीं, जेकॾहिं ठाह थो कयूं त ठाह कंदासीं। पोइ इन में तारीख़ लिखे थी त नवाब ऑफ कलात हिननि खे चयो त न दोस्ती या ठाह था कयूं। पोइ उनखे चयो असांखे 1000 लश्कर ॾे, पोइ उनखे 1000 ई लश्कर बि चवंदा। पोइ उन लश्कर जे बुनियाद ते हू सिंध में ऐं ॿियनि परॻणनि में इहा गुंडागर्दी लुटमार कंदा। सो अफ़गानिस्तान जो पाड़ेसिरी हुजणु पंहिंजी जाइ ते आहे, पर फ़ाइदो नुक़सानु वधीक, फ़ाइदो घटि आहे हिन महिल ताईं। हुन जूं लाइबिलिटीज़, हुनजा मसइला पाकिस्तान जूं बि सियासी तौर ते या पॉलिसीज़ ग़लति रहियूं आहिनि। पाकिस्तान जेको आहे सो पंहिंजो पाण खे जीअं 1980 में उस ताईं पाकिस्तान ते $1 बिलियन टोटल कर्ज़ो, हाणे त $120 बिलियन आहे। त उस ताईं कोन करणु, इहो इन अफ़गान वार में पवण खां पोइ ई पाकिस्तान दरबदर थियो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में दड़ा करे इहो हले कमु, पर हलंदो कोन। उनजो रीज़न इहो आहे त जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेका नुक़्ता विधा आहिनि, उन में इहो आहे त जेके अफ़गानी उते मुहाजिर आहिनि उन्हनि सां तव्हां साॻी ट्रीटमेंट रखंदो जारी। हाणे इहो त ॾाढो ॾुखियो थींदो, छो त बाबा तव्हांजा माण्हू तव्हां वठी वञो न। हाणे जॾहिं तव्हांजो डॉलर बि ठीकु आहे, तव्हां पंहिंजो अलॻि सां हुक्मरानी बि क़ाइमु करे वरिती आहे, अमेरिका जो बि तव्हांजे मथां कोन्हे, त पंहिंजा माण्हू वठी वञो, पाण वठी वञो। सो बहरहाल ॻाल्हि आहे त जिते इन क़िस्म जा स्टेक्स हुजनि, मफ़ादात हुजनि, उते अलाह करे। ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त अमुन ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॿियो 2 मुस्लमान मुल्क आहिनि, पाड़ेसिरी मुल्क आहिनि, उन्हनि जे विच में अमुन जहिड़ी त ॿी शइ आहे ई कान। सो मां त दुआ घुरंदुसि ज़ाती तौर ते, पर जेको नज़र थो अचे त इहो अलाह करे इहो क़ाइम ऐं दाइम रहे ठाह, जंहिंजी मूंखे घटि तवक़ो आहे। ठीकु सर, वफ़ाक़ी हुकूमत अफ़गान पनाहगीरनि खे फ़ौरन वापसि मोकिलण जी वधीक मोहलत न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हा, पर हुन में वफ़ाक़ी हुकूमत त करे थी, पर सिंध हुकूमत उहो ओतिरो जज़्बो कोन थी, ओतिरो जोशो ख़रोश कोन थी ॾेखारे न। ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत तव्हांजी जे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, ज़रदारी साहिबु चयो हिकिड़ो माण्हू 1 मैन रूल आहे सिंध हुकूमत में, पीपल्स पार्टी ते हिकिड़े माण्हू जो रूल आहे, उहो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु। उहो हुनजी सम्झ में नथी ॻाल्हि अचे त आफ्टर ऑल हुन में कहिड़ी हिकमत अमली आहे जो अफ़गान मुहाजिरनि खे कढण में हुनजी हुकूमत सीरियस न आहे। इहा मर्कज़ी हुकूमत बि चयो आहे, ख़्वाजा आसिफ़ बि चयो आहे, जेको डिफेंस मिनिस्टर आहे। सो ॾिसूं त हाणे छा थो थिए, पर हुन में एतिरो वक़्तु थियो आहे जो हुननि जा काफ़ी काउंसलर्स आहिनि, कुझु अवामी नुमाइंदा चूंडिजी विया आहिनि। ऐं हिन मुल्क में छा आहे त करप्शन जे करे, जहालत जे करे, ऐं माण्हुनि में ही वाहिद मुल्क आहे जंहिंमें माण्हुनि में पाकिस्तान जो जज़्बो घटि आहे, जज़्बो, छो त 2 पैसा वठी पंहिंजे मुल्क जी शरत विकिणी था छॾनि, 2 पैसा वठी शनाख्ती कार्ड ठाहे था छॾनि। हाणे इन में त कहिड़ो लीडर थो अचे जेको हुनखे ईअं कंदो, छो त 78 साल त थी विया आहिनि, अञा ताईं त केरु कोन आयो आहे, न वरी अचण जा के आसार आहिनि, या वरी केरु ईंदो त हुनखे केरु हलणु ॾींदो। सो ही मुल्क ॾाढो ज़रख़ेज़ आहे, हिनखे लीडरशिप कान्हे। ऐं हिन सां जेके हितां जा रहाकू माण्हू आहिनि, जेके पीपल हू मैटर, उहे बि सचा न आहिनि। उहे पंहिंजी ज़ात सां वधीक सचा आहिनि बमुक़ाबिला मुल्क जे माण्हुनि या मुल्क सां।
सर पीटीआई बानी चयो आहे त पेरोल ते आज़ादु कयो वञे त अमुन लाइ पाक अफ़गान मसइलो हल कराए ग़लति सघंदो। ॻाल्हि थोरी आहे, का ख़राबु ॻाल्हि त कान्हे का। पेरोल ते आज़ादी थो चाहे त मूंखे तव्हां चयो त मां तव्हां करे ॾियां, करे वेंदो। इमरान ख़ान जी क्रेडिबिलिटी आहे, ख़ासि तौर ते हू जॾहिं पंहिंजे हुकूमत में, हुन हुकूमत में काफ़ी ॿाठ थापुर अची वई ऐं मुल्क त पाकिस्तान आहे, तंहिं करे कॾहिं बि कोन चाहींदी मौजूदा हुकूमत जेका त इमरान ख़ान खे अहिड़ो रोल ॾियूं जो वरी हीरो थी वञे, कॾहिं बि न चाहींदी। तंहिं करे इमरान ख़ान जो ख़्वाब ई रहंदो ऐं इमरान ख़ान खे अहिड़े क़िस्म जो मौक़ो न ॾींदी हीअ हुकूमत त हू अहिड़े क़िस्म जो को कारनामो सर अंजाम ॾिए वरी पॉपुलर वधीक थिए। पॉपुलर त आहे। ठीकु सर, पर हुकूमत चवे थी त मुल्क में जेके अफ़गान जेके दहशतगर्द आहे उन्हनि खे आंदो पीटीआई बानी हो। हा ॾिसो न, इहो त चवण चाहियो आहे न, दहशतगर्द त आंदा ज़िया, दहशतगर्दी त ज़िया जे ज़माने खां थी शुरू। तंहिं करे पीटीआई त हाणे जेको मौजूदा हुकूमत आहे उहा छो त पीटीआई खे ॿाहिरि कढी पाण आई आहे, इहा ई जेकॾहिं न असां वटि पॉलिटिक्स हुजे, दुश्मनी हुजे, उसूलनि जे बुनियाद ते हुजे। पीटीआई जे ज़माने में त ठाकुर हुई, पर कीअं वठी आया हुआ हुते? अफ़गान मुहाजिरिन पीटीआई थोरी वठी आई, अफ़गान मुहाजिरिन त वठी आयो ज़िया, उहो ॾाढो आहे, हुन ते कोन ॻाल्हाइबो। सो तंहिं करे हीउ जेको अच्छा छो हिन मौजूदा हुकूमत जी क्रेडिबिलिटी छो थी ठहे, रीज़न वॾे में वॾो इहो आहे जो हिननि जी ॻाल्हि में वज़न कोन्हे, वज़नदार ॻाल्हि नथा कनि, उहा ॻाल्हि था कनि जेका आम जेको घटीअ में हलण वारो माण्हू बि सम्झे थो त कूड़ था ॻाल्हाइनि। हाणे केॾां मुहमरियम जो केॾां टंडोला यार भई वरी इमरान ख़ान आंदा आहे, पीटीआई आंदा। ख़ैर बहरहाल हिन मुल्क खे हिकिड़ो अहिड़ो लीडर खपे जीअं साउथ अफ्रीका खे नेल्सन मंडेला मिलियो, जंहिं साउथ अफ्रीका तरक़ी पज़ीर बि कोन हो, ग़रीब मुल्कनि में शामिल हो, उनखे अमीर मुल्कनि में शामिल करे छॾियो। रिसोर्सिस त पाकिस्तान वटि आहिनि, पाकिस्तान वटि पेट्रोल आहे, गैस आहे, डीज़ल आहे, सोन आहे, कोयलो आहे, समुंड आहिनि, अहिड़ा मुल्क किथे आहिनि? पर न आहे त 1947 खां लीडर कोन मिलियो आहे हिन मुल्क खे। जेको आयो आहे ते पंहिंजी ज़ात लाइ सोचियो आहे, पंहिंजे ज़ात लाइ कयो आहे। नतीजतन हीउ मुल्क अञा ताईं भांबड़ा पियो पाए। जे ॿारु ॼमंदो आहे न, पोलियो थी वञे हुनखे, असांखे पोलियो थी वियो आहे, असां भांबड़ा पिया था पायूं। सर एतिरे अरसे खां मतिलबु अहिड़ो को हुक्मरान कोन मिलियो आहे, कोन आयो आहे, उम्मीद रखी सघिजे थी। बदकिस्मती आहे न, जेके आया आहिनि से तिन बि ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, इहो वॾो हिकिड़ो डिबेटेबल पॉइंट आहे। को चए कायदेज़म लीडर हो, मां चवां थो कीअं लीडर हो, हिकिड़ी डिबेट आहे, कीअं लीडर हो? हुनखे मौक़ो मिलियो, कश्मीर वठी सघियो पिए, मुस्लिम मेजॉरिटी प्रामिनेंसी, लॉर्ड माउंट बेटन, नेहरू हुनखे मोकिलियो त वञ, हुनखे चयो बाबा कश्मीर वठो, हैदराबाद धकनि था हथु खणो। चई छो असां हैदराबाद धकनि था हथु खणंदासीं? ग़लति फ़ैसिलो, कायदेज़म जो ग़लति फ़ैसिलो, मेजॉरिटी बंगालियुनि जी ऐं उर्दू क़ौमी ज़बान उर्दू कई, ग़लति फ़ैसिलो। नतीजतन त अप्रैल 1948 ते ढाका वियो आहे, उते खूनरेज़ी थी आहे जॾहिं हिन ऐलान कयो अथई त तव्हांजी क़ौमी ज़बान उर्दू हूंदी। तव्हांखे ख़बर आहे त हिन ख़िते में वाहिद ज़बान आहे जंहिंखे नोबेल प्राइज़ मिलियो, उहा बंगाली आहे। उन ज़बान खे इग्नोर करे उर्दू ज़बान खे आणणु। सो बहरहाल ॻाल्हि इहा आहे त लीडरशिप त उनखे चइबो आहे न जेकी सभिनी खे गॾु खणी हले। पाकिस्तान ठहण खां पोइ जेके फ़ैसिला कायदेज़म कया, लियाक़त अली ख़ान कयो, बंगाली परे थींदा विया, नतीजतन बांग्लादेश ठही वियो। ठीकु सर, केपीके में वॾी तब्दीली अची वई आहे। पीटीआई अमीन गंडापुर खे हटाए सुहेल आफ़रीदी खे वज़ीर मुक़ररु करे छॾियो आहे। गंडापुर जंहिं क्राइसिस में जंहिं वक़्त में आयो न, त हुनखे वाक़ई जेको आहे उहो सस्टेन न करे सघियो, न उहो डिलीवर करे सघियो पंहिंजे लीडरशिप खे। पोइ उहो वधीक पीटीआई जी नज़र में ईअं पियो लॻे त उहो स्पोक्स पर्सन आहे जहिड़ो, या सिफ़ारिशी आहे इदारनि जो। इमरान ॾिठो त मुंहिंजो हुन में कमु थींदो कोन, तंहिं करे हुन अहिड़े नौजवान खे ॾिनो आहे जेको शागिर्दनि में तमामु मक़बूल आहे, जेको ISF खां आयो आहे, इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन खां आयो आहे, जीअं त PSF आहे, जीअं GSIंध आहे, उतां आयो आहे, इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन मां आयो आहे। तंहिं करे ॻाल्हि आहे त उहो नौजवान बि आहे ऐं आहे बि मिडल क्लास जो, ग़रीब माण्हू आहे। ॾिसूं उहो छा थो, पर ॻाल्हि इहा आहे त हुनखे इमरान ज़रूरु हुन में का शइ ॾिठी हूंदी जो हुनखे हेॾी वॾो उहिदो ॾिनो अथई, सूबे जी सरबराह ॾिनो अथई, हुकूमत जो सरबराह कयो अथईं। ॾिसो न, ॻाल्हि आहे त
ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं थींदियूं आहिनि, पोइ छा थी वेंदो आहे, पुश थी वेंदो आहे कमु। ॾिसूं था हाणे इहो कमु ठा थो थिए, वाह वाह थो थिए या पुश थो थिए। ठीक नाज़रीन, वक्त है एक ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मुराई साहब, पाकिस्तान IMF विच में मुआहिदो थी वियो आहे। पाकिस्तान खे डिसेंबर ताईं $1 अरब 20 करोड़ डॉलर्स जी ॿी किस्त मिलण जो इम्कान आहे। हो मैडम, ॻाल्हि इहा आहे त मां हिनखे कॾहिं बि ख़ुशख़बरी कोन चवंदो आहियां, मां हिनखे हमेशह बदख़बरी चवंदो आहियां। तव्हां जॾहिं कर्ज़ु था वठो त तव्हां जीअं चओ कर्ज़ु वॾो मर्ज़ु, तव्हां हिकिड़ो ॿियो नओं मर्ज़ु था ख़रीद कयो। सो तंहिंजे करे इहा IMF मां जान जेको ईंदो आहे, चवंदा था IMF मां जान छॾाईंदासीं, पर जीअं पोइ तीअं जकड़ बंदा था वञूं, हुन में अंदरि फासंदा था वञूं। त तंहिंजे करे IMF मां जेसि ताईं इहे IMF छो कर्ज़नि मां जेसि ताईं वठणु बंदि न कंदासीं, सम्झो त पाकिस्तान पोइ ते पियो वञे, अॻिते कोन थो वञे। मक़रूज़ माण्हू हुजे या मक़रूज़ मुल्क हुजे, उहो कॾहिं बि तरक़ी न कंदो, कर्ज़ में ॿुॾंदो वेंदो। हिकिड़े कर्ज़ु लाहिण जे लाइ ॿियो कर्ज़ु वठंदो। पाकिस्तान उहो कमु पियो करे। तव्हां जेकॾहिं 4 टॉप मथियां ॾिसंदासीं, 4 त पाकिस्तान चौथे नंबर ते आहे, अर्जेंटीना ते तक़रीबन 57 अरब IMF जो कर्ज़ु आहे, यूक्रेन ते 14 अरब, मिस्र ते 9.5 अरब, पाकिस्तान ते 9 अरब। त हाणे पाकिस्तान इन्हनि सभिनी जेकॾहिं ॻाल्हि कजे, अर्जेंटाइन बि जिते लीडरशिप न आहे न, जिते लीडरशिप कमज़ोर आहे, जिते लीडरशिप करप्ट आहे, उते उहो मक़रूज़ आहिनि। अर्जेंटाइन वॾो मुल्क आहे, अर्जेंटाइन खे तमामु वॾा ज़ख़ीरा बि आहिनि पंहिंजा, पर करप्शन आहे। तंहिंजे करे सिमिलरली यूक्रेन त इन जे करे कर्ज़ु वरितो आहे जो यूक्रेन जी लड़ाई थी वई रशिया सां, त तंहिंजे करे यूक्रेन खे कर्ज़ु ॾींदी थी वञे, IMF ॾींदी थी वञे। मिस्र बि ईअं ई आहे, लीडरशिप कान्हे, तंहिंजे करे उहो कर्ज़ु वठी कमु पिया हलाइनि। पाकिस्तान बि ईअं ई आहे, बदकिस्मती आहे। त घणे जो कर्ज़ु थियो आहे मंज़ूर? $20 करोड़। मूंखे उन ते अंबूछी वणंदा, नचंदा, कर्ज़ु मंज़ूर थियो आहे, वाह 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 वाह, कर्ज़ु मंज़ूर थियो आहे, नचंदा। शर्म जी ॻाल्हि आहे। कर्ज़ु त मर्ज़ु आहे, कर्ज़ु त तबाही आहे, कर्ज़ु त कॾहिं बि कंहिं बि मुल्क जे तरक़ी जी निशानी न आहे। ठीक सर, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मोदी सरकार रूस खां तेल जी ख़रीदारी ख़तमु न कई त इन मथां वॾा टैरिफ बरक़रार रहंदा। चीन असां लाइ कुझु कमु करे त इन जो टैरिफ घटाए सघिजे थो। हिंदुस्तान ऐं चाइना खे मैसेज ॾिनो अथई, पर मां सम्झां थो ॿई कोन ॿुधंदा। अवल त हिंदुस्तान पाकिस्तान कोन्हे जो ग़रीब हुजे ऐं दाॿे में अचे। हिंदुस्तान दुनिया जी 4हीं 5हीं इकानमी आहे, हुनजी कहिड़ी परवाह आहे? हुनजो पंहिंजो तइलीम हुनजी ज़बरदस्त आहे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जेका यूनिवर्सिटीज़ आहिनि, उहे उन ड्राइव विछायल आहे, ॼार विछायल आहे। उनखां पोइ हुनजा माण्हू ॿाहिरि दुनिया जे हर मुल्क में सुठियुनि पोज़ीशन, इवन सादिक जेको मेयर आहे, या इहे तव्हां ॾिसो वञी त हिंदुस्तान जो केतिरो ग़लबो आहे। इंदिरा गांधी स्ट्रीट आहे ईस्टर्न में। सो तंहिंजे करे हू कोन कंदा परवाह हिंदुस्तान, छो त हुनजो रीज़न इहो आहे, हुनजो फ़ाइदो आहे न। तुंहिंजे टैरिफ कटिजी हू छो रशिया सां तालुकात बि ख़राबु कनि, तालुकात सस्तो तेल बि न वठनि, त पाकिस्तान जेको ॾिजे थो, त पाकिस्तान जेको डिक्टेशन थो क़बूल करे। सो इंडिया डिक्टेशन क़बूल न कंदो। ऐं इंडिया ॿी अक़लमंदी इहा कई जो हुनजो चाइना सां जेको हुयो, हाणे वेझो पियो वञे चाइना सां। हाणे हुनजे लाइ ॿिन्ही खे नियापो ॾिनो आहे सदर ट्रम्प, त बाबा चाइना बि पंहिंजो पाण खे चाल चलत सुधारे, त मां हुन सां बि कुझु करण लाइ तयारु आहियां। पर चाइना परवाह न कंदी, छो त चाइना हिकिड़ो एॾो इक़्तिसादी पावर पियो थिए जेको इन मामले में चाहे अमेरिका खां बि घणो अॻिते निकिरी वेंदो। ठीकु सर, वफ़ाक़ी सरकार नई कणक पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं आबादगारनि खां कणक $2500 फ़ी मण में ख़रीद कंदियूं। मैडम ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, अंग्रेज़ हो न, फातेह हो, असांखे फतेह कयो हुई, ग़ैर हो। उहो उहे पॉलिसीज़ ठाहींदो जंहिंसां हिन मुल्क हिंदुस्तान जो फ़ाइदो थिए। हुन पंहिंजो फ़ाइदो बि ॾिठो, केतिरियूं शयूं पाण पंहिंजे मुल्क लाइ बि कयूं हितां खां, पर हुन हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ बि हर शइ ठाही जेका शइ कॾहिं अॻु में सोची बि कंहिं कान हुई। सखर बेराजा न हुजे त सिंधु काथे हुजे या ॿियूं केतिरियूं शयूं। हर मुल्क में कहिड़ो बि दुनिया जो मुल्क हुजे, उते ज़राअत खे अहमियत मिलंदी आहे। उनजो रीज़न इहो आहे त ज़राअत खे अहमियत ॾिबी त ख़ुदि कफ़ील थींदासीं खाधे पीते जे शयुनि में। हीउ वाहिद मुल्क आहे जंहिंमें असां
ज़रात सां ॿिए ख्याई वारो या मटेरी माउ वारो सलूक पिया कयूं। कणिक जो त कणिक जो रेट कोन्हे, सारियुनि जो त सारियुनि जो रेट कोन्हे, कम त कम जो रेट कोन्हे। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं बि क्रशिंग जो वक़्तु ईंदो आहे त कमंद चवंदा आहियूं बाबा खंड जे करे एतिरो रेट एतिरो आहे, उन हिसाब सां ॿधो त तव्हांजे कमंद जो रेट 500 थी थो, 500 प्लस थो थिए या 600 थो थिए। न न न न इहा ख़बर ई न आहे, सुभाणे हुकूमत इम्पोर्ट करे त हुकूमत बि त आहे न। केरु आहिनि? ज़रदारी साहिब मिलूं आहिनि, नवाज़ शरीफ़ जूं मिलूं आहिनि, जहांगीर तरीन जूं मिलूं आहिनि, सभु हुकूमत में आहिनि, हुकूमत बि त आहे न। सो तंहिंजे करे हू तव्हां ॿुधो आहे न, मिल मशूका मजलिस की थी ॿूटा ॿूट करेसूं, ही सभु माशूक आहिनि। पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, इहे जेके बि हुकुमरान आहिनि इहे माशूक आहिनि। इहे मिल माशूका मजलिस की थी ॿूटा ॿूट करेसूं, इहे मिली माण्हुनि जो ॿूटा ॿूट था कनि, इस्तेसाल था कनि, ज़ुल्म था कनि। पर चवण वरी चवणी आहे त ज़ुल्म क़ाइमु आहे, ज़ुल्म कंदड़ क़ाइमु न आहे। या इहो हिननि पढ़ियो ई कोन्हे चैप्टर, इहो जे पढ़नि त पोइ शायदि ईअं ज़ुल्म न कनि पंहिंजे मुल्क जे माण्हुनि सां। ख़ासि तौर ते ज़राअत में तव्हां हिंदुस्तान जहिड़ो मुल्क आहे, ओहिड़ियूं फैसिलिटीज़ हुजे। तव्हां हिंदुस्तान सां, हिंदुस्तान बिजली जो पैसा कोन वठे, असां केतिरा बिजली जा पैसा था ॾियूं, हितां जो फ़र्क़ु आहे। हिंदुस्तान वटि जो भाण सस्तो, फर्टिलाइज़र सस्तो, पेस्टिसाइड सस्तियूं, उनखां पोइ मिक्स उन में मिक्स बि न, हरकत बि न। यानी उते ग़लति दवा या ग़लति केमिकल का बि शइ ठाहिण जी जेका अंडर स्पेसिफिकेशन उहो तरी सज़ा आहे। तंहिं करे त नंबर 2 शइ ठही कान थी। हिते असां वटि पाण था ठाहिनि, हुकुमरान जेके असेंबली में वेठा आहिनि उहे मोतरी सज़ा छो रखनि? सो तंहिंजे करे ऐं मुल्क बि कोन सुधरंदो होसि ताईं। ॾिसो न, मुल्क जो माण्हू सुधरंदो त मुल्क सुधरंदो न। असां वटि ईअं आहे त बाबा पार्टियूं सुधरी वियूं आहिनि, पार्टियुनि जे माण्हुनि वटि पैसा जाम आहिनि, ॿियो मुल्क सुवाल ई पैदा कोन थो थिए, सुवाल ई पैदा कोन थो थिए। इहो मुल्क ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो वेंदो, ऐं हीअ जेके असांजा अवामी नुमाइंदा आहिनि ॾींहों ॾींहुं अमीर थींदा वेंदा, हुकुमरान अमीर थींदा वेंदा, अवाम ग़रीब थींदो वेंदो। नतीजतन उहो मुल्क सस्टेन न करे सघंदो, हली न सघंदो घणो, इहो उन्हनि खे सम्झणु खपे। ठीकु सर, सिंध हुकूमत ईंदड़ हफ़्ते वधीक 50,000 हारी कार्ड ॾियण जो ऐलान कयो आहे। बायोमेट्रिक ज़रिए शिफ़ाफ़त खे यकीनी बणाए ज़मीन जी डिजिटल निज़ाम में जे वसीले जांच कई कुझु बि कोन्हे, इहो सॼो आहे वा छा ठगी आहे, दोलाब आहे। इन जे जाइ ते तव्हां ॿाहिराड़ियुनि में नंढा नंढा हुनरी स्कूल खोलियो, माण्हुनि खे हुनर ॾियो, ड्राइवर कयो, ट्रैक्टर ड्राइवर कयो, कार ड्राइवर कयो, ट्रैक्टर जो मैकेनिक कयो, इलेक्ट्रीशियन कयो, प्लम्बर कयो, तव्हां माण्हुनि खे हुनर ॾियो। इहो ई बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे रिप्लेस करे बेनज़ीर वोकेशनल ट्रेनिंग कयो। ॾिसो छा कहिड़ो फ़ाइदो थो थिए, हुन मरूम खे बि सवाबु थींदो। हिते त सभु यारीअ ते कमु हलंदो आहे, रिश्वत ते कमु हलंदो आहे। जेको बि सरकारी महकमे में जेको बि कमु वियो रिश्वत जे हवाले थी वियो ऐं तबाह बर्बाद थी वियो, स्कीम ई ड्रॉप ख़तमु थी वई। ठीकु सर, सारियल फ़सुल लहण बाद वापारियुनि कारखानेदारनि सारियुनि जा अघ घटाए छॾिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि मुज़ाहिरा बि कया आहिनि। आबादगार या ज़राअत सां मुंसलिक माण्हू जेके आहिनि उहे सभु यतीम ई लावारिस आहिनि, उन्हनि जो को ॿुधण लाइ तयारु न आहे। हा, इहे पाण बि जेके वॾा माण्हू आहिनि उहे बि आबादगार आहिनि, पर हुनजो गुज़ारो ज़मीन ते कोन्हे, हुनजो गुज़ारो ॿियनि शयुनि ते आहे, किकबैक्स ते, कमीशन्स ते। तंहिंजे करे हुननि खे ज़राअत छा कंदी, रुॻो ज़मीन भले चऊं त चङो। ॾिसो, जॾहिं तव्हांजो हुकुमरान पाण ज़राअत में बि हुजे ऐं ॿियनि धंधनि में बि हुजे त उहो चवंदो त मां ज़राअत खे एतिरो पुश कयां, एतिरो ज़राअत खे पोइ ते धिकियां जो इहे मजबूर थी वञूं विकिणनि कंहिंखे ॾींदा जिन वटि पैसा हूंदा। पैसा त वॾेरनि वटि आहिनि, नुमाइंदनि वटि आहिनि, मिसकीन वीचारो अज़ाब में आहे। ॿियो छा आहे त सिंधी माण्हू खे लाइ छा थियो आहे, हीअ सिंधी माण्हू जॾहिं वञूं जो दौर हो त सिंधी माण्हू निकिरी ॿाहिरि पियो, तंहिंजे करे इहा ख़ान खे केतिरा फ़ैसिला वापसि वठणा पिया, वञूं खे टुरणो पियो। सिंधी माण्हू खे छा थियो आहे, निकिरण लाइ तयारु न आहे, एतिजाज करण लाइ तयारु न आहे, मुहाॾो उटकाइण लाइ तयारु न आहे। दानश्वर अदीब उहे बि सॼो ॾींहुं कच्छ में वेठा आहिनि हुकूमत जे फंडनि जे चकर में। यानी सिंध जो इशू या सिंध जो इंट्रस्ट या सिंध जे माण्हुनि जो मफ़ाद असांजे उन क्लास में जंहिं क्लास खे जिदोजहद करणु खपे उन्हनि जे नज़र में कुझु न आहे। सर, पर आम माण्हू कीअं निकिरंदो, को अॻवानी करण वारो त उहो ई त मां चवां थो न, अॻु मां तव्हांखे ॿुधायांव थो त अॻु में इहा ई वञूं टोड़ाई, कंहिं टोड़ाई, शागिर्दनि टोड़ाई, दानश्वरनि टोड़ाई, शाइरनि टोड़ाई, शाइरनि शाइर चया, अदीबनि टोड़ाई,
वो को वॾेरो कोन हो, इवन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कोन हो, टुटी वई, पर माण्हू सुजाॻ हुआ, शागिर्दनि जो हुन वॾो रोल हो। सो तंहिंजे करे हींअर बि शागिर्दनि खे मां चवंदुसि त बाबा तव्हां वाॻूं संभालियो, सिंध यतीम पई थिए, तव्हां वारिस थियो। सर, बिलावल भुट्टो जो बयान साम्हूं आयो आहे जंहिंमें चयो आहे त सिंध जो मुक़ाबिलो कंहिं सूबे या शहर सां न पर तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे आलमी सतह ते मञियो पियो वञे। ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम छा आहे? ख़ैरात आहे न, ख़ैरात आहे न। हाणे जंहिं मुल्क में तव्हां ख़ैरात जो हिकिड़ो वॾो चंग ठाहे छॾियो आहे, तव्हां ख़ैरात माण्हुनि खे ॾियो, माण्हुनि जी तारीफ़ थी थिए, हा यस, दुनिया चए थी त ग़रीबनि जी तव्हां देखभाल था कयो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे थ्रू, पर इहो तरक़ीअ जो त को उञाण कोन्हे न, इन मां मुल्क तरक़ी त कोन कंदो न। चइबो तव्हां फ़क़ीर वधनि पिया, पेनूं वधनि पिया तव्हांजे मुल्क में, जिन जी तव्हां कफ़ालत पिया कयो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां, इहो त का क़ाबिल तारीफ़ त ॻाल्हि ई कान्हे का। कहिड़ियूं इंडस्ट्रीज़ तव्हां क़ाइमु कयूं आहिनि, कहिड़ी माण्हुनि खे ट्रेनिंग्स ॾिनियूं आहिनि, या कहिड़ी तइलीम में तव्हां वॾो इनकलाब आंदो आहे, कुझु बि न। तो बहरहाल ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, बिलावल साहिब जो वॾो न आहे ॻाल्हि आहे त बिलावल साहिबु मथां हवाई छटीअ में लथो आहे, हुनजी का तरबियत ट्रेनिंग कान थी आहे, न हुन ॾुखियो टाइम ॾिठो। बीबीए बेनज़ीर भुट्टो त ॾुखियो टाइम, हेॾी बिन ज़रदारी साहिब बि ॾुखियो टाइम ॾिठो, हुन त ॾुखियो टाइम कोन ॾिठो आहे। जंहिं ॾींहुं हुन ॾुखियो टाइम न ॾिठो आहे, हुनखे कहिड़ी परवाह, हुनखे छो इन ॻाल्हि जो फ़िक्र थिए। नाज़रीन, वक्त है ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मोराई साहब, वफ़ाक़ी हुकूमत 50 सालनि खां वधीक उमिरि वारनि सरकारी मुलाज़िमनि खे मरहलेवार रिटायर करण जो फ़ैसिलो कयो आहे। ॾियनि में नौकरियूं पाण था, उन खां पोइ रिटायरमेंट कंहिं मुल्क में कोन्हे, इहे 60 सालनि ते हूंदी आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त कहिड़ी फार्मूला कंदा, या त तव्हां हा यस डाउन साइज़िंग कयो, राइट साइज़िंग कयो, उन में तव्हां ॾिसो जिते फालतू माण्हू वठणु उनखे रिटायर करायो, पोइ त ठीकु आहे, पर उन जा ॿिया न रखो, रिटायर्ड फ़ौजी न रखो, रिटायर्ड कामोरा न रखो, त पोइ त बाबा मुल्क खे ज़रूरत आहे तमामु घणी एम्प्लॉयमेंट आहे। PIA तबाह छो थियो? ओवर एम्प्लॉयमेंट जे करे। पाकिस्तान स्टील मिल तबाह छो थी? ओवर एम्प्लॉयमेंट जे करे। पाकिस्तान तबाह छो पियो थिए? ओवर एम्प्लॉयमेंट जे करे। जिते हिकिड़े माण्हू जी ज़रूरत आहे, ॿिनि माण्हुनि जी ज़रूरत 10 माण्हू वेठा आहिनि, तंहिंजे करे ज़रूरत आहे डाउन साइज़िंग जी, पर ज़रूरत इहो आहे त उहो मेरिट ते कजो, कंहिं पॉलिसी तहत कजो, ईअं न त कंहिं ख़ासि ग्रोह खे निशानो बनायो। उन में सिंधी सभिनी खां वधीक सवला लॻंदा आहिनि सभिनी खे, त सिंधियुनि खे कढो। ठीकु सर, ॾहरकी मां तेल जा वधीक ज़ख़ीरा ठाहिया आहिनि, पर पोइ बि जितां तेल निकिरे थो उन्हनि शहरनि जी हालत साॻी लॻी पई आहे, रॉयल्टी किथे बि ख़र्च थिए ख़बर ई नथी पए। कोन, इन जो सबबु इहो आहे न त तव्हांजो जेको उतां जो मक़ामी नुमाइंदो आहे न, उतां सां सचो कोन्हे न, उहो पाण उतां गुंडा टैक्स वठे थो, उहो पाण वटि खां फैसिलिटीज़ वठे थो, माण्हुनि जूं नौकरनि जूं पघारूं वठे थो, ऐं ग़रीबनि खे कुझु नथो मिले। हिन असांजे सिंध जे माण्हूअ खे पंहिंजे जेको उतां जो वॾो माण्हू आहे ऐं जेको हुन सां सचो न आहे, उनजे ख़िलाफ़ु उथणो पवंदो। मां चवंदो आहियां न उनजे तव्हां वञी टंगियो उन्हनि जे दरनि ते। सची ॻाल्हि इहा आहे त हाणे असां त उन उमिरि जे हिसे में न आहियूं, मां शागिर्दु हुजां त इन्हनि जा मोह कारा कयूं, इन्हनि जा मोह कारा कयूं, जेकी पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे लुटनि था, फुरनि था, ऐं जेको हक़ु अवाम जे माण्हू हक़ु आहे अवाम जे माण्हुनि जो, उन्हनि खे नथा ॾियनि। ठीकु सर, सिंध हुकूमत सूबे जे 12 ज़िलनि में शागिर्दनि जी हाज़िरी वारो इलेक्ट्रॉनिक निज़ाम तयारु करे वरितो आहे। आलमी बैंक जे सहकार सां शुरू थींदड़ सिस्टम सां शागिर्दनि ऐं उस्तादनि जी कारकर्दगी ते बि नज़र रखी वेंदी। अल्लाहु अकबर, बाक़ी कम थी विया, बाक़ी कम वॾो सभु भला थी विया तइलीम खाते में। हाणे वरी इन ते अची लथा आहियूं। मां तव्हांखे ताज़ी स्टेटिस्टिक्स थो ॿुधायां त सिंध में ग्रास प्राइमरी एनरोलमेंट जेका सिंध में आहे प्राइमरी में, उहा आहे 71%, जॾहिं त क़ौमी लेवल ते उहा आहे 84%। असां उते शॉर्टफॉल आहे नंबर 1। अर्ली चाइल्डहुड प्री प्राइमरी जेका एजुकेशन आहे उन में असांजो 27% सिंध जो ॿार आहे, जॾहिं त टोटल क़ौमी लेवल ते उहो 43% आहे, 43% आहे। वरी अचो स्कूल खां ॿाहिरि ॿार जेके आहिनि सिंध में 4.1 मिलियन आहिनि। पंजाब जी एॾी वॾी पॉपुलेशन आहे, उते एतिरा माण्हू कोन्हनि स्कूल खां ॿाहिरि। वरी अचो
तव्हां स्कूलनि जूं बुनियादी सहूलियतूं ॾिसो, बुनियादी सहूलियत माना टॉयलेट्स, ड्रिंकिंग वाटर, क्लीन वाटर, इलेक्ट्रिसिटी। ऐं टिनि शयुनि ते अचो। टॉयलेट्स पंजाब जे स्कूलनि में 99%, KPK में 87%, सिंध में 57%। यानी जेकॾहिं वॉशरूम फैसिलिटीज़ माना टॉयलेट फैसिलिटीज़ जेके स्कूलनि में आहिनि से पंजाब में 99% स्कूलनि में आहे, KP में 87% ऐं पाकिस्तान सिंध में 57%। तक़रीबन पंजाब खां अधो अधु। ठीकु, वरी अचो ड्रिंकिंग वाटर। पंजाब जे 100% स्कूलनि में ड्रिंकिंग वाटर जी फैसिलिटी आहे। KP में 99% पाणी पीअण जी सहूलियत आहे स्कूल में। सिंध में 58%, पंजाब जे मुक़ाबले में 50% लॻो, 58%। वरी अचो इलेक्ट्रिसिटी। पंजाब जे 99% स्कूलनि में इलेक्ट्रिसिटी आहे। KPK में 85% स्कूलनि में बिजली आहे। सिंध में 31%, माना 1/3 पंजाब जे मुक़ाबले में बिजली आहे स्कूलनि में। अॼु स्कूल में बिजली लभे कान, तव्हां ॿियूं छा करे कंदो? तव्हां इहे उते का बि मॉनिटरिंग कीअं थी सघंदी? वॾा बदबख़्त आहियूं असां। जिते किथे वज़ीरनि खे, मशीरनि खे, कामोरनि खे खाइण पीअण जी ॻाल्हि आहे त खाइण पीअण किथां थींदो उनखे वठो, खाइण पीअण किथां थींदो उनखे वठो। तंहिंजे करे हीअ सभु इन में लॻा पिया आहिनि। मां सम्झां थो त इहो फज़ूल आहे। हिननि खे पहिरीं हिननि शयुनि ते ध्यानु ॾियणु खपे जिते ॿिया सूबा हिननि खां अॻिते आहिनि। ठीकु सर, सिंध में डेंगी इंतिहाई हद ताईं वधी वई आहे। कराची हैदराबाद में 6 हफ़्तनि दौरान 12,000 केस रिपोर्ट थिया आहिनि। 6 माण्हू फौत थी चुका आहिनि। ॿुधो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त सफ़ाई कान्हे, सुथराई कान्हे। मां हींअर लंडन मां पियो अचां अॼु सुबुह। तव्हां ॾिसो उते जूं हुकूमतूं पंहिंजे माण्हुनि जो कमु थियूं कनि, पंहिंजे माण्हुनि जा कमु थियूं कनि। उते ग़रीब वॾे माण्हू खां टैक्स वठी ग़रीबनि खे था खाराइनि। हा, तव्हां उते ग़रीब खे ॿाहिरि ॾियो, उनजी ज़िमेदारी हुकूमत जी आहे। हिते छा था कनि जो ग़रीब खां टैक्स मोबाइल ते, सिगरेट ते, हर शइ ते टैक्स वठनि था ग़रीब खां, कार्ड ते। उहो खाराइनि था अमीर खे, उहो अमीर खाए थो वञे। जेसि ताईं इहो रिवर्स न थींदो, जेसि ताईं इहो अमीर खां हेठि ताईं न वेंदो, तेसि ताईं मुल्क जे तरक़ीअ जो को सुवाल ई पैदा कोन थो थिए। को सवाल ई पैदा कोन थो थिए त पाकिस्तान तरक़ी करे। ठीकु सर, सिंध हुकूमत हथियार फिटा कंदड़ कचे जे धाड़ेलनि लाइ आम माफ़ी जो ऐलान कयो आहे। सम्झो था त इन सां का बहितरी अची सघंदी? को ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां। पहिरीं त हुननि खे टाइट कयो न, मजबूर कयो त उहो पोइ ॿियो रस्तो न ॾिसनि, चवनि हाणे छा कयूं। हमेशह ई थींदो आहे, तव्हांजो मुंहिंजो जहिड़ो आहे पाण में। उन में तव्हांजो जेकॾहिं हथु मथां आहे त पोइ मूंखे पहिरियों तरीक़ो इहो कढणु खपे त मां तव्हांजे हुन मथां हथ खे न्यूट्रलाइज़ कयां। यानी पहिरीं तव्हां उन्हनि खे थ्रेट ॾियो, तव्हां उन्हनि खे अहिड़ो करे ॾियो जो उन्हनि खे हाणे ख़तरो थिए त पोइ सरेंडर जो सोचनि। पर जॾहिं उन्हनि खे ख़तरो ई कोन्हे, उहो चैलेंज था कनि त तव्हां कुझु न करे सघंदो, त उन्हनि खे तव्हां अहिड़े क़िस्म जी ऑफर ॾेई बुज़दिली जो या तमामु हिकिड़े घटिया क़िस्म जी पॉलिसी आहे। हू तव्हांखां लहिराइनि ॾिजनि ई कोन था, चवनि था असांखे ॾियो पॉलिसी, असांखे ज़िंदगी ॾियो, असांखे जियदान ॾियो, असांखे चवनि था छा थाड़ियल न। जॾहिं नथा चवनि त तव्हांजो अहिड़े क़िस्म जी ऑफर करण जे बजाए या त हुननि सां ॻाल्हियूं करायो। सरदारनि जा आहिनि, राज जा माण्हू आहिनि, सरदारनि खे चओ उन्हनि खां ॻाल्हियूं करे हथियार फिटा करायो, पैसा बि उन्हनि जी सपोर्ट कयो। सो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, हिकिड़ो त थींदो आहे न त अदा मिड़ी मयार हलाइणु, इहा मयार हलाइणु जेकॾहिं हुकूमत चाहे त ख़तमु करे सघे थी। इहे सरदार मैंने MPA जेके उन्हनि इलाइक़नि जा आहिनि, सभिनी खे गॾु करे हिकिड़ो जुर्गो करे उनखे ख़तमु करे सघनि था। ठीकु सर, सिंध में क़बीलाई झड़ा बि वधी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं रुगो 17 ॼणा क़तल थिया आहिनि। तव्हां जॾहिं ॿारनि खे तइलीम न ॾींदो, उहे ॿार वॾा थींदा त छा उहे दहशतगर्द थींदा, झेड़ाकार थींदा न। सिंध में सभिनी शयुनि जो इलाजु इहो आहे, माण्हुनि खे तइलीम ॾियो, माण्हू तइलीम याफ़्ता थींदा, माण्हू सुधरी वेंदा। पर क्वालिटी एजुकेशन, इहा जेका कापीअ वारी तइलीम न, माण्हू ख़ुदि ब ख़ुदि ठीकु थी वेंदा। पर हिते को लीडर ई कोन्हे अहिड़ो, असांजो लीडर अहिड़ो पढ़ियल ई कोन्हे। ठीकु सर, मोहम्मद रिज़वान खे हटाए शाहीन शाह अफ़रीदी खे पाकिस्तान क्रिकेट टीम जो वनडे टीम लाइ कप्तान सिलेक्ट कयो वियो आहे। इहो न, ॿियो त मूंखे कोन्हे, पर ज़्यादती आहे। बार बार कप्तान चेंज न थींदो आहे, कप्तान खे मौक़ो ॾिबो आहे त परफॉर्म करे।
ॿिनि सालनि में टियों हलाए ॿियो हलाए टियों कप्तान आहे। इहे सम्झ में ॻाल्हि नथी अचे फ़ैसिला कीअं था थियनि या केरु थो फ़ैसिला करे या कनि था त हीअ आहे छा। इन करे हुकूमत खे बि ॾिसणु खपे, असांजे वज़ीर खे बि ॾिसणु खपे, BCCI जे चेयरमैन खे बि ॾिसणु खपे। इहे त हुननि जो कमु आहे, ॾिसनि न त मुल्क पंहिंजी असांजी क्रिकेट टीम तबाही जे किनारे ते आहे। हीअ हाणे त ठीकु आहे, हिते तव्हां 2-3 स्पिनर बि आणी साउथ अफ्रीका टाइट कयो बि ठाहियो, पर बैन अल-अक़वामी तौर ते अहिड़ियूं पिचिस थोरी आहे हर जाइ ते। सो तंहिंजे करे पाकिस्तान खे कुदरत मालामाल कयो आहे टैलेंट सां, पोटेंशियल सां। ऐं ॿियो छा आहे त सभिनी सूबनि खे नुमाइंदगी ॾियनि। असां वटि सिंध में 2 रांदीगर सुठा आहिनि, हिकिड़ो कलोड़ो आहे ऐं ॿियो उहो आहे, उन्हनि ॿिन्ही खे टाइम ॾियनि, उन्हनि खे मौक़ो ॾियनि। तंहिं करे मां सम्झां थो त जेसिताईं तव्हां सही पॉलिसी जो इख़्तियार न कंदो तेसिताईं तव्हांजा इहे क़दम फज़ूल आहिनि। नाज़रीन, हीअ जो प्रोग्राम ईंदड़ प्रोग्राम मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।